नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे खिपरो खां ख़बर ॾिनाऊं। खिपरो में हिकु गर्मी ऐं ॿियो लोड शेडिंग शहरियुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। खिपरो जे शहरियुनि गर्मी खां बचण जे लाइ सोलर ते हलंदड़ पंखनि ऐं एयर कूलर जी ख़रीदारी में वाध थी वई आहे। इन हवाले सां पेश आहे हरेश KBC जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, इन वक्त मौजूद आहियां खिपरे में। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं गर्मी जी शिदत वधी वई आहे त जेको गर्मी जी शिदत खे माण्हू उनखे घटाइण जे लाइ, गर्मी खां बचण जे लाइ सोलर जूं जेके 12 वोल्ट जूं जेके पंखा आहिनि या पंहिंजो हिते जेके एयर कूलर आहिनि हुननि जी ख़रीदारी में वाध थी वियो आहे। हिते जेके दुकान आहे उते जेके ख़रीदार ऐं दुकानदार उन्हनि खां पुछूं था त केतिरी ख़रीदारी थी है, इन में वाध थी है या कोन थी है। हाँ, इजाफा तो हुआ। वक्त के साथ साथ हर चीज़ के अंदर महंगाई आई है, रेट बढ़े हैं, पंखों के, प्लेटों के, तारों के, हर चीज़ के जो के रेट बढ़े हुए हैं। और दूसरा जो कि गरीब आदमी है, लाइट का बहरान है बड़ा। अब गरीब आदमी कहाँ जाए? गरीब आदमी तो जो कि प्लेट पे पंखे पे गुजारा है ना उसका। तो 12 वोल्ट के हवाले से प्लेटें हैं, पंखे हैं, एयर कूलर हैं। पंखों की डिमांड है। पंखा ज़्यादा गरीब आदमी है। रात को गर्मी कितनी है, हवा नहीं है, हबस है कितनी है। गर्मी की वजह से जो कि हर गरीब आदमी जो कि भाई पंखा लगाता है, बोला एक प्लेट लगा ली, दिन का गुजारा बच्चों में करता है। चलो भी रात को तो हवा थोड़ी बहुत चल जाती है, तो पंखों की डिमांड ज़्यादा है। जी सोलर ते गर्मी जे करे न लाइट कोने गोठ याकूब नड़ सरल मोरी। जी प्लेट सुठो रेट। थोड़ी महंगाई जे एतबार से हींअर थोड़ी महंगाई जे एतबार से, पर गरीब माण्हू हाणे छा कजे इन जे करे गर्मी जे करे। एयर कूलर है, सोलर प्लेटूं आहिनि, उन खां पोइ गरीब माण्हू जेको एयर कूलर वठी सघे थो, जंहिंजी गुंजाइश बि आहे, सस्तो आहे। बाक़ी तो महंगाई एॾी है जो गरीब आम ॿारनि जो माण्हू तो AC वग़ैरह तो लॻाए कोन थो सघे। ऐं उन खां पोइ लाइट जो बि आधार है। 24 कलाक लाइट वञे थी, उन में 24 कलाक में तक़रीबन 4 खां 5 कलाक हुजे थी। ऐं गरीब माण्हू वधि में वधि इहो ई एयर सोलर प्लेट ऐं एयर कूलर सोलर वारो हलाए सघे थो। बाक़ी तो वधीक गुंजाइश कोन्हे गरीब जी। एयर कूलर चल रहे हैं, सुपर एशिया कंपनी का है, फाइनेक्स कंपनी का है, उसके अलावा इंडस कंपनी के हैं, और उसके अलावा 2-3 कूलर और हैं जो अच्छे चल रहे हैं आजकल। मतलब मन नए प्लेट आ रही हैं, हाइपर कंपनी की है, ओसाका की है, और अपना इसकी एक्साइड कंपनी की जो अच्छी प्लेट हैं। बल गरीब आदमी है वो आता है, बोलता है कि एक प्लेट ले लूँ, एक पंखा ले लूँ, कुछ तार ले लूँ। लाइट है नहीं, लोड शेडिंग बहुत ज़्यादा है, इससे लोग परेशान हैं। जी नाज़रीन, इन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो चवणु आहे त शहर में गर्मी तमामु घणी आहे, जंहिंखां बचण जे लाइ असां जेके सोलर जूं प्लेटूं आहिनि उन्हनि ते 12 वोल्ट जेके पंखा या एयर कूलर हलनि था, उन जे लाइ असीं ख़रीदारी करे रहिया आहियूं। कैमरामैन गुलाम शबीर सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।